अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानिसरियाहो न्यू मैरान न्यूज़ रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कयूं पिया टणो आदम रिपोर्ट मंठार अली चोलियाणी जी इरसा में तरमीम सिंधु दरिया ते 6 केनाल ठाहिण ख़िलाफ़ नओं आबाद प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज जी अॻवानी SUP ज़िला सीनियर नायब सदर कामरेड सरवर अबड़ो, इमदाद अली चांडियो, राजा मलूखानी, मुमताज़ बुरगड़ी, जिस्कम जो सरदार अकबर मरी, मोहम्मद अली खोसो, मंठार अली चौलियाणी, डॉक्टर ज़ाहिद हुसैन कैरियो, SUP जे गुलाम मुस्तफ़ा खोसो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि चयो त इरसा क़ानून में तरमीम कंहिं बि सूरत में क़बूल नाहे, जॾहिं त सिंधु दरिया ते 6 केनाल न ठाहिण घुरिजनि, छो त 6 केनाल ठहिण सां सिंध जी तक़रीबन 48 खां 50 लख एकड़ गैर आबादी थी वेंदा, जंहिं जो मुतालबो लॻभॻि अधु सिंध तबाह थी वेंदी ऐं कराची में पीअण लाइ पाणी न मिलंदो। पीअण जे पाणी लाइ तरसंदासीं। हिन चयो त अगरि समुंड में पाणी न वञण करे समुंड उबतो वहंदो, तंहिं करे ठठो सिजावल बदीन मुकमल तौर समुंड में हलिया वेंदा। हिन चयो त 6 केनाल ठाहिण सां कुझु मख़सूस कंपनियुनि खे फ़ाइदो पवंदो। उनखे ग्रीन कंपनी जो नालो ॾिनो वियो आहे, जेको फ़ाइदो कुझु कंपनियुनि लाइ त हूंदो पर करोड़े अवाम लाइ तबाही हूंदी। हिननि चयो त 6 केनाल ठाहिण जी हिमायत करण ते असां आसिफ अली ज़रदारी खां इस्तीफ़ा जो मुतालबो करियूं था। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मैरान न्यूज़।